सिंध में वधंदड़ क़बीलाई तकरार खे रोकण ऐं सिंध तोड़े वफ़ाक़ी सरकार पारां अवामी मसइलनि खां लातालुकी करप्शन ऐं पांझा नवाज़ी ख़िलाफ़ जाम फेरोज़ उनड़ जी मेज़बानी हेठि उनड़ हाउस काज़ी अहमद में मुख़्तलिफ़ क़बीलनि जे नेकमर्दनि ऐं वेलफेयर जी तंज़ीमनि जे उहिदेदारनि जो इजलास थी गुज़रियो, जंहिंमें सिंध मला फोरम जो चेयरमैन डॉक्टर साईं रखियो मीराणी, लाखा वेलफेयर एसोसिएशन जो चेयरमैन डॉक्टर मोहम्मद हनीफ़ लाखो, शहीद दोदो सुमरो ऑर्गेनाइज़ेशन पाकिस्तान जो चेयरमैन अली मोहम्मद सुमरो, अंजुम अब्बासी इत्तेहाद जे मोहम्मद असलम अब्बासी, सोलंकी वेलफेयर एसोसिएशन जे इरफान अली सोलंकी, मोहम्मद मेमण वेलफेयर एसोसिएशन जे मोहम्मद असलम मेमण, बहावल लाखो, कामरेड गुलाम हुसैन सुमरो, बरकत अली सुमरो समेत केतिरनि ई सान्यावंदनि शिरकत कई। इजलास में सिंध अंदरि लाक़ानूनियत, ॾाढो मुड़सी करप्शन ऐं चूंडियल नुमाइंदनि जो आम आॾो ज़िम्मेवार न हुजण वारे अमल ख़िलाफ़ गॾियल महाज़ खड़ो करण लाइ मुनज़्ज़म तंज़ीम जोड़ण ते इतफ़ाक़ कयो वियो। प्रोग्राम में शरीक थींदड़ अॻवाननि ख़िताब कंदे चयो त सिंध में धारियुनि जी अलगार खे रोकण लाइ असां तव्हां सभिनी खे हिकु प्लेटफॉर्म ते गॾु थी जोक जा खोड़णो पवंदो। विज़िट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.bk